चीफ सेक्रेटरी सिंध रोहिणी अरोड़ में कालका मंद की टकरी कटण वारे मामले जो नोटिस वरतो। माइंस एंड मिनरल डेवलपमेंट खाते 124 एकड़न ते ॾिनल माइनिंग परमिट फौरी तौर रद्द करे छॾी। चीफ सेक्रेटरी सिंध तरफ़ां डीसी सखर के गैर कानूनी तौर टकरी कटींदड़ अंसरनि खिलाफ़ कार्रवाई की हिदायत कई वई आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त चीफ सेक्रेटरी सिंध रोहिणी अरोड़ में कालका मंद की टकरी कटण वारे मामले जो नोटिस वरतो आहे। माइंस एंड मिनरल डेवलपमेंट खाते 124 एकड़न ते ॾिनल माइनिंग परमिट फौरी तौर रद्द करे छॾी। चीफ सेक्रेटरी सिंध तरफ़ां डीसी सखर के गैर कानूनी तौर टकरी कटींदड़ अंसरनि खिलाफ़ कार्रवाई की हिदायत कई वई आहे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर के हवाले सां त चीफ सेक्रेटरी सिंध रोहिणी के अरोड़ में कालका मंदिर की टकरी कटण वारे मामले जो नोटिस वरतो। माइंस एंड मिनरल डेवलपमेंट खाते 124 एकड़न ते ॾिनल माइनिंग परमिट फौरी तौर रद्द करे छॾी। चीफ सेक्रेटरी सिंध तरफ़ां डीसी सखर के गैर कानूनी तौर टकरी कटींदड़ अंसरनि खिलाफ़ कार्रवाई की हिदायत कई वई आहे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर के हवाले सां त चीफ सेक्रेटरी सिंध रोहिणी अरोड़ में कालका मंदिर की टकरी कटण वारे मामले जो नोटिस वरतो। माइंस एंड मिनरल डेवलपमेंट खाते 124 एकड़न ते ॾिनल माइनिंग परमिट फौरी तौर रद्द करे छॾी। चीफ सेक्रेटरी सिंध तरफ़ां डीसी सखर के गैर कानूनी तौर टकरी कटींदड़ अंसरनि खिलाफ़ कार्रवाई की हिदायत कई वई आहे।